नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में पीपी अॻवाण ऐं सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमा पीरोमल पुलिस पारान क़ोड़े मुक़ाबले में मारियल शहीद अली हैदर रुंजो जे तॾे ते कपरो जे अशरफ कॉलोनी पहुतो, जिते मखदूम जमील जमा शहीद अली हैदर रुंजो जे पीउ मुबारक रुंजो ऐं संदसि भाइरनि सां ताज़ियत कंदे दुआ घुरी। इन मौके ते पीपी अॻवाण मखदूम जमील जमा शहीद जे वारसनि ऐं साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त शहीद अली हैदर रुंजो जे वारसनि सां पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे। आऊं ऐं सरवरी जमायत शहीद जे वारसनि सां गॾु आहियूं आहिनि। वधीक चयो त मूंखे अॻु में शहीद अली हैदर रुंजो जी ताज़ियत जे लाइ वारसनि वटि अचिणो हो, पर कोरोना वबा सबबु ॿोॾ जे करे घणो अरसो गुज़री वियो। हिन चयो त शहीद अली हैदर रुंजो सां जल्द इंसाफ़ थियणु खपे, हिननि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। हिन चयो त शहीद अली हैदर रुंजो जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस वारो मामलो कोर्ट में आहे, इन करे कोर्ट मां उमीद आहे त इंसाफ़ मिलंदो। हिन चयो त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार इमरान हुकूमत आहे, क़ीमतनि खे तय करणु वफ़ाक हुकूमत जो कमु आहे। हिन चयो त पीडीएम हिकु सियासी एहतियात आहे, उहो इलेक्शनी एहतियात न आहे। पीडीएम जो एहतियात हुकूमत जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। हिन चयो त असां वारसनि सां गॾु आहियूं। आख़िर में मखदूम जमील जमा शहीद अली हैदर रुंजो जे घर वञी शहीद अली हैदर रुंजो जी माउ ज़ाल ऐं ॿियनि घर भातियुनि खे आथत ॾींदे ऐं हुननि खे चयो त अव्हां सब्र करियो, अल्लाह अव्हां सां इंसाफ़ कंदो, आऊं अव्हां सां गॾु आहियां। आख़िर में मखदूम जमील जमा पीपी ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरजो जे बंगले ते पहुतो, जिते अली हसन जी चांहि पार्टी में शरीक थियो। इन मौके ते हज़ारे मुरीदन पिण पहुची विया। मखदूम जमील जमा खे सवें गाॾियुनि जे काफ़िले में मीरपुर खास जे टूल प्लाज़ा खां इस्तक़बाल करे रैली जी सूरत में कपरो आंदो वियो आहे। जेका महंगाई आहे उहा त ज़ाहिर वफ़ाक़ी हुकूमत पैदा कई आहे, ऐं छो जे इंटरनेशनल अघु मुक़ररु करणु ऐं इंटरनेशनल वापारु करणु उन्हनि जे हक़दार में ऐं सम्झा थो वफ़ाक़ी हुकूमत अगरि चाहे त महांगाई खे ख़तमु करे सघनि था, लेकिन उहे चाहिनि कोन था। उहे चाहिनि था त माण्हुनि में ॾुखियाई थिए, माण्हू गुरबत में वधीक वञनि। सो अलाह साईं साञा ॾियनि त हथ में सभु कुझु अथनि, पर कनि सरवरी जमायत में सरवरी तंज़ीम इन जो सॼो डिटेल असांजे चेयरमैन वटि आहे, मखदूम शहीद ज़मान। उन्हनि सां कॾहिं मीडिया जो थियणु खपे, सिटिंग थियणु खपे, त मीडिया उन्हनि खे ॿुधाइनि, उन्हनि खां पुछनि त हुनजा मालूमात कहिड़ा। आम इहो आहे त आम भलाई कजे, जमायत जी भलाई थिए, जमायत सां गॾु जेके पाड़े वारा आहिनि उन्हनि जी भलाई थिए, ग़रीब गुरबानी में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।